अचो अचो अचो। अरे समद फोन तो हलाए। हे मुंहिंजो पुटु आहे समद। अरे समंद आहे नंढड़ो हूंदे तोखे त मां डंडीअ ते खणी करायो आहे, तोखे त हाणे यादि बि न हूंदो, तूं त इलाही वॾो थी वियो हाणे। हा साईं तव्हां हाणे वेहो त मां तव्हां लाइ नाश्ते पाणी जो इंतज़ाम करे ॾियां। ठीकु आहे, बिस्कुट ॿुधाए वाह मां विया। ॿियो पुट छा हाल आहे? मां त ख़ुशि लॻो पियो आहियां ॾाढो। मां बि सही आहियां, मां बि ख़ुशि आहियां। ॿियो पुट तुंहिंजी उमिरि घणी आहे? चाचा मुंहिंजी उमिरि 17 साल आहे। 17 साल बसि? अरे जॾहिं मां तुंहिंजी उमिरि जो हुयुमि न त मां 18 सालनि जो हुयुमि। हा ॿियो पुट तूं कहिड़े क्लास में आहे? कहिड़े क्लास में तो पढ़े पियो? चाचा मां 10 क्लास में आहियां चाचा। 10 क्लास में? अरे जॾहिं मां तुंहिंजी उमिरि में हुयुमि त मां 12 क्लास में हुयुमि। हल 12। ॿियो पुट हाणे जो तूं 9 क्लास पास कयो त हिन में तुंहिंजी पोज़ीशन कहिड़ी हुई? पोज़ीशन? मुंहिंजी पोज़ीशन चाचा, मुंहिंजी पोज़ीशन हुई सेकेंड पोज़ीशन। सेकेंड पोज़ीशन बसि? अरे जॾहिं मां सेकेंड ईंदो हुउमि न तॾहिं बि मां फर्स्ट ई ईंदो हुउमि, फर्स्ट। हा हल ख़ैर छॾ पुट, हाणे मूंखे इहो ॿुधाए त तूं स्कूल जो वेंदो आहे त स्कूल छा ते वेंदो आहे तूं? चाचा स्कूल त मां पंहिंजी बाइक ते वेंदो आहियां चाचा। बाइक आहे मूंखे पंहिंजी, मां हुन ते स्कूल वेंदो आहियां। बाइक ते? अरे जॾहिं मां तुंहिंजी उमिरि जो हुयुमि न त मां 13 किलोमीटर पंधु करे मां स्कूल वेंदो हुउमि। असांजे ॻोठ खां केतिरो ॿाहिरि हुयो स्कूल। बाइक ते। चाचा ॿी ॻाल्हि तव्हांखे ख़बर आहे त क़ौमी बचत जेको कार्ड आहे न, उन जे हिसाब सां तव्हां 10 लख बैंक खां कर्ज़ो वठी सघो था ऐं स्कूल ऐं सरकारी अस्पतालूं जेके आहिनि तव्हां लाइ फ्री थी वेंदियूं सभु कुझु। तव्हां हुन मां पंहिंजो ख़र्चो कढी सघो था। ठीकु आहे पुट, उहो त सभु कुझु ठीकु आहे, पर तूं इहे सभु शयूं इहे मूंखे छो थो ॿुधाए? हां चाचा इहो सभु कुझु मां तव्हांखे इन करे थो ॿुधायां जो मुंहिंजी हिकिड़ी गर्लफ्रेंड आहे न, मां हुनजो सॼो ख़र्चो जेको आहे न उहो हितां कढंदो आहियां। सॼो ख़र्चो। हिकिड़ी गर्लफ्रेंड बसि? अरे जॾहिं मां तुंहिंजी उमिरि जो हुयुमि न त मुंहिंजूं 6 गर्लफ्रेंडियूं हुयूं। 6 हा हिकिड़ी गर्लफ्रेंड। अरे जॾहिं मां तुंहिंजी उमिरि जो हुयुमि न त मुंहिंजूं 6 गर्लफ्रेंडियूं हुयूं। 6। हाणे बिल्कुलु बि न ॻाल्हाइजो। हाणे अगरि ॻाल्हायो न त हीअ जेका वॉइस आहे न तव्हांजी, या मां आंटी खे ॾेखारे छॾींदुमि, पोइ आंटी तव्हांजो ख़बर वठंदी। ठीकु आहे? साइलेंस। मां बिल्कुलु चुप थो करे विया। हाणे मां न ॻाल्हाईंदुमि। हाणे असांजे ज़माने में कुझु बि न थींदो, सभु कुझु तव्हांजे ज़माने में थींदो आहे पुटु।